इताद तरफ़ां पनुआकल मां अगवा थियल कलोड़ा बिरादरी जे 3 नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ बैजी चौक खां रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे प्रेस क्लब ते पहुची। एहतजाज में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि, शहीद भुट्टो जे इसहाक़ जसकानी, पीटीआई जे मियां ख़ैदर नींदड़ डॉक्टर दोस्त मोहम्मद कलोड़ो, जमियत जे कारी गुल हसन, उमेद राइज़ जे अब्दुल लतीफ़ मीरानी, भुट्टा वेलफेयर जे वहीद भुट्टो शिरकत कई। पनुआकल वेलफेयर इताद जे अॻुवाननि अब्दुल मजीद जिसकानी, वहीद चाचर, शहबान सिंधी, मंसूर मर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पनुआकल तालको बदअमनी जो गढ़ बणिजी चुको आहे, जिते रोज़ चोरियूं, फुरन ऐं माण्हू अगवा करण जो माहौल बणिजी चुको आहे। अॻुवाननि वधीक चयो त नाइल इंतिज़ामिया खे फौरी तौरु हटायो वञे, अगवा थियल नौजवाननि खे जल्द बाज़ियाब करायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। कैमरा टीम सां गॾु माजिद मैसर, न्यूज़ नो, पनुआकल।